जी नाज़रीन, अहम ख़बर है जो गांव सा शहर के पाए कुछ अगो खानापुर के कच्चे में हथियारबंद हथा अगवा थियल पुलिस एहलकार बाज़ियाब न थी सघिया। पुलिस पारां राजू कोशिशूं नाकाम। करमपुर भरिसां खानापुर तालुके जे कच्चे वारे इलाइक़े जे कोटशाहू थाणे ते हथियारबंदनि जो थाणे ते हमिलो SHO महबूब बिरोई संस्पुट मोहम्मद अली बिरोई, थाणे जो वॾो मुंशी नसीम गोपांग, पुलिस एहलकार जान मोहम्मद ऐं प्राइवेट एहलकार अयाज़ कुंबर खे अगवा करे खणी विया हुआ। वाक़े बाद SSP शिकारपुर ज़िले शिकारपुर के मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस नफ़री साण करे जाइ वारदात ते पहुतो। SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई रेंजर्स सां गॾु कच्चे वारे कोटशाहू थाणे ते सॼो ॾींहुं वेही रहियो, जिते मुख़्तलिफ़ सोर्सिस ज़रिए एहलकारनि जी वापसी जो ज़ोर लॻायो वियो। होॾां हथियारबंदनि पारां मुतालबो कयो वियो त सखर पुलिस असांजे माण्हू महर बडाणी खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजे करे असां पुलिस एहलकारनि खे अगवा कयो आहे ऐं उन्हनि मुतालबो कयो त गिरफ़्तार कयलनि खे आज़ादु कयो वञे त असां पुलिस एहलकारनि खे छॾे ॾींदासीं। ॿिए तरफ़ SSP शिकारपुर जो चवणु हो त धाड़ियलनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो, न का डील कई वेंदी। जॾहिं त कुझु ॾींहं अॻु बि हथियारबंद आबाद मेलाणी एट मोहम्मदाबाद थाणे जी पुलिस चेक पोस्ट ते हमिलो करे एक एहलकार अब्दुल फताह अबड़ो के अगवा करे खणी विया हुआ, जन के SSP शिकारपुर गिरफ़्तार थियल 2 ॼणा वापस कया हुआ, जंहिंखां पोइ हथियारबंदनि पुलिस एहलकार के रिहा कयो हो। हर वक्त आगारण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। जे धारे जेको आहे सो हिननि इहा वारदात कई आहे ऐं मुंहिंजो SHO ऐं हुन सां गॾु जेको आहे सो हुनजो पुटु ऐं ॿिया मुंहिंजा पुलिस अमलदार हिननि खे टैप कया आहिनि, वेपन खणी विया आहिनि, गोलियूं खणी विया आहिनि। बहरहाल अल्लाह मालिक है, अल्लाह से बहितर कंदो। छा था सम्झो सर, पंहिंजो रोज़मर्रा माना हर 2-3 ॾींहं अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं आहिनि, उतां CM साहब जो जेको आहे सो तव्हांखे इनकरेज करण बदिरां मुंहिंजे ख़्याल में डिस्करेज कयो वियो आहे तव्हांखे ऐं DIG साहब खे। आख़िर छा करणु घुरिजे पुलिस खे हिन अहिड़े कंडीशन में? पुलिस जा एक्शन ॿुधाईंदी, बसि वधीक कुझु कोन थो चवां। पुलिस पंहिंजा एक्शन करे ॾेखारींदी। पुलिस जा मुंहिंजा बच्चा खयल आहिनि, एक्शन ॿुधाईंदा त छा था करणु चाहिनि। अच्छा, महर बडाणी जे हवाले सां जेके ॻाल्हियूं हलनि पियूं, ख़बरूं हलनि पियूं त पुलिस हुनखे अरेस्ट कयो आहे। भाई शिकारपुर पुलिस कोई महर बडाणी अरेस्ट कोन कयो आहे। बाक़ी सिधी ॻाल्हि ॿुधायां थो, क्रिमिनल्स अरेस्ट थींदा आहिनि, हुनजो ई तरीक़ेकार थोरी आहे जेको पहिरें शिकारपुर में रवायत रही आहे त बाबा मां फलाणे खे जेको आहे सो पुलिस अरेस्ट करे वई आहे ऐं हाणे तव्हांजा माण्हू किडनैप कंदासीं। पुलिस स्टेट आहे, स्टेट सां जेको जहिड़ो कंदो अल्लाह बहितर कंदो। अॻूणो सूबाई वज़ीर आबिद हुसैन जतोई बि आयो, हुन बि तव्हां सां ॻाल्हियूं कयूं। छा पिया सम्झो त पुलिस जो SHO या एहलकार वापसि थींदा या अञा टाइम लॻंदो? पुलिस एहलकार त मां हर हालत में वापसि कराईंदुसि इंशाअल्लाह ताला। बसि सिर्फ़ु दुआ कयो, शिकारपुर वारनि खे चयो न दुआ कयो, बसि दुआ कयो। अच्छा, छा प्लानिंग आहे सर? जेकॾहिं प्लानिंग जेकॾहिं मां ॿुधाई त उहो सभु वीडियो ॾिसनि पिया न। पहिरें चयोमि त बाबा अल्लाह जी मख़लूक खे न आज़ारियो, बसि। अच्छा, हुननि जे लाइ पैगाम कहिड़ो आहे तव्हांजे लाइ? सिधो सवां मुंहिंजा माण्हू छॾियो, पुलिस छॾियो, पुलिस न छॾींदो अल्लाह मालिक आहे, अल्लाह मालिक आहे। अच्छा, ही त कोटशाहू थाणे ते बीठा आहियूं, सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं का कार्रवाई थी आहे कचे में ॾोहारनि जे ख़िलाफ़? सभु ॻाल्हियूं आउं नथो ॿुधाए सघां, बसि चयोमि अल्लाह मालिक आहे।